दादी नालो छा आहे? हिना हा, छा मसलो आहे? किन दिए? पुनू जी पुनू पाण केर आहे? पाण असां हिंदू आहियूं। जात कहिड़ी आहे? मुंहिंजी हा देड़ा देड़ा हाँ मेघवाल मेघवाल किथे जा? या मातली जा। हा, छा मसलो आहे? मसलो इहो आहे इहो अॼु सां निकाह कयो आहे किथे? या हैदराबाद में हैदराबाद कोर्ट में। कोर्ट में? हाँ अच्छा हाणे इहो मसलो आहे इहो मुंहिंजो अॼु सां निकाह कयो आहे पंहिंजी दादी ख़ुशी सां। या मूंखे तंग था करनि मुंहिंजा घर वारा। तो कीअं अगवा कयो या? न मूंखे अगवा केरु कोन कयो, पंहिंजी मर्ज़ी सां दादी ख़ुशी सां आई आहियां, मां सम्झार आहियां। हाँ और ये मूंखे तंग था करनि, बराई महिरबानी। केरु? इहा पप्पू कारियो आहे, पुनू देड़ो, ॿियो रोशन कांठे जो। इहो मूंखे तंग था करनि, बराई महिरबानी असांखे तंग केरु ना करे। इहा त चवनि तव्हांखे मारे छॾंदासीं, मुंहिंजे मुड़ुस खे इहा चवनि था जो तव्हांखे मारे छॾंदासीं, बराई महिरबानी असांखे धमकियूं था ॾियनि। हा ईअं था चवनि, अगरि असांखे कुझु बि थियो हिन जा ज़िमेदारी इहा हूंदा। इहा पप्पू कारियो, रोशन कांठे जो, पुनू देड़ो, इहो बराई महिरबानी असांखे तंग था करनि, न करे। न मूंखे अगवा केरु कोन कयो, पंहिंजी मर्ज़ी सां आई आहियां। मुंहिंजो नालो अजय आहे, वलद रूपो आहे, मुंहिंजो रिवाशी तलार बदीन। असां कोर्ट में शादी कई आहे तलार हैदराबाद में। हिना नालो छा अथई, रिवासी आहे मातली खां। को ज़ोरी ज़बरदस्ती न आहे, ख़ुशी सां शादी कई आहे। असांखे बराए महिरबानी तंग था करनि। पुनू देड़ो आहे, रोशन कांठे जो आहे, पप्पू कारियो आहे, छगन कांठे जो आहे, नारू बतारियो आहे। हरू भरू असांखे तंग था करनि, धमकी था ॾियनि। बराए महिरबानी असांखे तंग ना करनि, असां दादी ख़ुशी सां शादी कई आहे।